नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त साहिती बुरगड़ी जे ज़िले नौशरो फ़िरोज़ तालुका मोरो जे नौजवान सादिर चौहान जी तइलीमी कोशिश जारी है। सादिर चौहान एक्सीलेशन स्टूडेंट अलायंस जे नाले सां तरतीब ॾिनल तंज़ीम जंहिंमें शागिर्दनि जे लाइ हर साल कारकर्दगी जो इम्तिहान वरितो वेंदो आहे, जंहिंमें सिंध जे कुंड कुड़िश खां नौजवान हिसो वठंदा आहिनि, जंहिंमें सिर्फ़ तइलीम क़ाबिलियत जी ख़बर पवंदी आहे। बिल्कुलु मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि लाइ टेस्ट जी तयारी कंदड़ शागिर्दनि खे इहा ख़बर पवंदी आहे त असां केतिरी क़दर होशियार ऐं क़ाबिल बणिजी चुका आहियूं। टेस्ट में मोरो जे अहम तइलीम शख्सियत पिणु शिरकत कई है, जंहिंमें ज़हीर मेमण, उस्ताद अमजद अब्बासी, ख़ालिद सियाल कीरियो, उस्ताद सलेमान चौहान पिणु शिरकत कई। हिन इम्तिहान में कंडियारो, मोरो, दादू, खैरपुर समेत मुख़्तलिफ़ शहर जे शागिर्दनि शिरकत कई। छोकिरियुनि लाइ अलॻि ब्लॉक जो बंदोबस्तु कयो वियो। टेस्ट में 14 ब्लॉक रखियल हुआ, जंहिंमें 9 ब्लॉक छोकिरा ऐं 6 ब्लॉक छोकिरियुनि जे लाइ रखियल हुआ। प्री मेडिकल इंजीनियरिंग जे लाइ शागिर्दनि जो वॾो तादाद शामिल हो। टेस्ट में इन्विजिलेटर जी ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ इंजीनियर इरफान चौहान, काशिफ, नवाज़ मल्लाह, फैज़ान जान, थईम, इरफान अली कलाची, डॉक्टर फरहान अली चौहान, ज़िकरुल्लाह चौहान मौजूद हुआ। एक्सीलेशन स्टूडेंट अलायंस जे चेयरमैन सादिर सलेमान चौहान जो चवणु आहे त इहे असांजे हर साल पंहिंजी नंढड़ी कोशिशुनि सां केतिरे शागिर्द पंहिंजो मुस्तक़बिल संवारे डॉक्टर इंजीनियरिंग तोड़े मुख़्तलिफ़ शोबनि ते फ़ाइज़ आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।